आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओडियाई मंगा सभिनी ॾिसंदड़नि पीढ़ी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम मौला अली मदद। दोस्तों, अवां जी तमामु घणी फरमाइश ते हीउ टियों भेरो असीं ॿीहर मोहतरम शाहिद अली बबर साहब वटि पहुता आहियूं ऐं इनशाअल्लाह उनखां तफ़सीली कचहरी थींदी, इंटरव्यू थींदो ऐं तव्हां ॾिसंदड़नि पीढ़ी प्यारनि लाइ तमामु सुठा सुठा चूंड कलाम जेके अवी पंहिंजे चैनल ते फरमाइश करे मोकिलिया आहिनि उहे इनशाअल्लाह असीं अॼु शाहिद बबर अली साहब खां पुछंदासीं ऐं तव्हां लाइ ॻाल्हाईंदासीं। उनखां अॻु में जिन बि दोस्तनि असांजे चैनल खे हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो सभ खां पहिरियों ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुचे। अचो त तव्हांजी असांजे सभिनी हर दिलि अज़ीज़ फ़नकार ऐं असां सभिनी जो प्यारो फ़नकार मोहतरम शाहिद अली बबर साहब सां गुफ़्तगू जो आगाज़ कंदो। सर अस्सलाम वालेकुम मौला अली मदद। सखी पीर मौला अली मदद। वालेकुम सलाम। सर, तव्हां वटि असां हीउ टियों भेरो आया आहियूं ऐं अवाम जी फरमाइश ते ऐं असांजे ॾिसंदड़ लाइ जेके तव्हांखे चाहिनि था, जिन असांखे टियों भेरो तव्हां ॾे मोकिलियो आहे त 5 टाइम चैनल ॿीहर वञे ऐं शाहिद अली बबर साहब जो इंटरव्यू करे, उन्हनि लाइ कुझु लफ़्ज़ ज़रूरु चवंदा। साईं, तमामु महिरबानी उन्हनि भाइरनि जे लाइ ऐं उन्हनि भाइरनि खे जस हुजे जो अहिड़े दौर में असां फ़क़ीरनि खे यादि रखनि था, मौला हयाती ॾियनि, उहे बि भाइर असांजा ख़ुशि हूंदा। जंहिं 5 टाइम चैनल खे असां ॾे मोकिलियो आहे, मां तमामु थोराए थो उन्हनि सभिनी भाइरनि सिंधवासियुनि जो ऐं मां इन चैनल जो बि मां तमामु थोराए थो आहियां। बिस्मिल्लाह। जी नाज़रीन, अचो त शाहिद अली बबर साहब खां पुछूं था त अवां ॾिसंदड़नि खे कंहिंजो कलाम ॿुधाए पियो। साईं, तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो गज़ल आहे, तमामु बहितरीनु शाइर लाड़काणे जो मशहूरु अदा मेहरान धामराव। उन जा लफ़्ज़ आहिनि त कोई सम्झे त प्यार वॾी शइ आहे। कोई समझे त प्यार वॾी शइ आहे, कोई समझे त प्यार वॾी शइ आहे, तुझे रिश्ता खां प्यार वॾी शइ आहे, कोई समझे त प्यार वॾी शइ आहे। जेको सभु खे उणे हथ मोहबत सां जेको सभु खे उणे हथ मोहबत सां कोल मिठड़ जो यार वॾी शइ मिठड़ जो यार वॾी शइ आहे, तुझे रिश्ता खां प्यार वॾी शइ आहे, कोई सम्झे त प्यार वॾी शइ आहे। हुन जी अखियुनि जी ॾिसो ॾाढाई, हुन जी अखियुनि जी ॾिसो ॾाढाई, साम्हूं सीने ते वार वॾी शइ आहे, साम्हूं सीने ते वार वॾी शइ आहे, तुझे रिश्ता खां प्यार वॾी शइ आहे।
पयूं जाइन में हुयूं त ख़ैर हो पयूं जाइन में हुयूं त ख़ैर हो पर पयल दिल में ॾार वॾी शइ पर पयल दिल में ॾार वॾी शइ तुझे रिश्तनि खां यार वॾी शइ कोई सम्झे त यार वॾी शइ आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल